अस्सलाम वालेकुम दोस्तों इन वीडियो से मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां पाप नगर ड्रामे जी अचण वारी क़िस्त में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। हिन वीडियो से मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे नवां आहियो त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो, विसारियो। हलूं था पंहिंजे मेन वीडियो जे तरफ़। दोस्तों अचण वारी क़िस्त में ॾिसंदो त रेस बालाज खान जो भाउ जो क़ैद आहे उहो आज़ादु थी वेंदो। मल्हार जेको आहे त मल्हार ऐं रेस बालाज खान जो झगड़ो थींदो, जंहिंमें मल्हार जेको आहे ज़ख़्मी थींदो। रेस बालाज खान जा जेके माण्हू आहिनि उहे जेको आहे त मल्हार जे मथां गोलियूं हणंदा ऐं मल्हार जेको आहे ज़ख़्मी थींदो। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको आहे त पाप नगर ड्रामे जी अचण वारी क़िस्त में रेस बालाज खान मल्हार जे मथां वॾो हमिलो करण वारो आहे ऐं उन हमले में रेस बालाज खान जे में मल्हार ज़ख़्मी थींदो। दोस्तों हीउ तमामु बहितरीनु ड्रामो आहे ऐं हिन ड्रामे जी हर अपडेट तव्हांखे मुंहिंजे यूट्यूब चैनल ते मिलंदी। ऐं काफ़ी दोस्त चई रहिया त हीउ ड्रामो मशहूरु न वेंदो, पर हीउ दोस्तों ड्रामो तमामु वॾो कामयाबु वेंदो, मशहूरु वेंदो। जेको हिन ड्रामे में जेको आहे त बहितरीनु किरदार आहिनि सभिनी जा ऐं हर आर्टिस्ट जेको आहे त हर किरदार खे तमामु बहितरीनु कोशिश सां ही निभाए रहिया आहिनि। दोस्तों रेस बालाज खान ऐं मल्हार जो जहिड़ो थियण वारो आहे। दोस्तों उमेदु कयां थो त हीउ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब